मोड़ा मथे कर मोरा ॾिसनि पाड़े वारियूं मोड़ा मथे कर मोरा ॾिसनि पाड़े वारियूं ॾिसनि पाड़े वारियूं मथा ॾियन मैयारूं मोड़ा मथे कर मोरा ॾिसनि पाड़े वारियूं। अस्सलाम वालेकुम मूंखे ॾिसण वारा प्यारा प्यारा सिंध वासियो, मां तव्हां सभिनी दोस्तनि खे भलीकार चवां थो पंहिंजे प्रोग्राम टाकार में। जीअं त मां अॼु पंहिंजे प्रोग्राम टाकार में घुरायो आहे खदड़े फ़क़ीर खे, जंहिंजो नालो आहे शीला खदड़ो। असां कंदासीं शीला खदड़े खां कुझु सवाल जवाब ऐं कंदासीं कुझु दिलचस्प गुफ़्तगू। उन खां अॻु जो असां हलूं शीला खदड़े तरफ़। असांजे चैनल हैरो ख़ान खे कयो सब्सक्राइब ऐं असांजी हिन वीडियो खे कयो वधि मां वधि शेयर ऐं वधि मां वधि लाइक ऐं असांखे रहंदो अव्हांजे कमेंट जो इंतज़ारु। ऐं हाणे हलूं था पंहिंजे महिमान शीला खदड़े तरफ़। हा त शीला, मां तव्हांखे भलीकार चवां थो पंहिंजे प्रोग्राम में। शीला, तव्हांजे खदड़े फ़क़ीर जहिड़ी ज़िंदगी कीअं थी गुज़रे? मां ॾाढी परेशान आहियां ऐं ॾाढी हैरान आहियां। परेशान इन जे करे आहियां जो मुंहिंजी माली मदद केरु कोन थो करे, ऐं हैरान इन जे करे आहियां जो अव्हां मूंखे पंहिंजे प्रोग्राम में घुरायो आहे, न त मूंखे त केरु लिफ्ट बि नाहे कराईंदो। गाजी शाह जे मेले ते हर साल वेंदी आहियां, पर मूंखे केरु बि हथु नाहे लाहींदो। न शीला, अव्हां असांजे प्रोग्राम में अहिड़ी बेहुदा ॻाल्हि न कयो जंहिं ते असांजा ॾिसंदड़ नाराज़ थियनि। मां कहिड़ी ग़लति ॻाल्हि कई आहे? मुंहिंजी त इहा रोज़ी आहे। भला अव्हां मखदूम जुनैद खे ॾिसो, कहिड़ियूं कहिड़ियूं गंदियूं कारियूं थो ॾिए। उनखे त दुनिया कुझु नथी चवे। नालो ख़राबु बसि खदड़नि फ़क़ीरनि जो आहे। हार रण लाजा मालाड़ो वणाया वो हार रण लाजा मालाड़ो वणाया वो हार रण लाजा। हा त शीला, किथे पुट ॼमंदो आहे ऐं किथे घोट परिणबो आहे, उते तव्हां वेंदियूं आहियो मिठाई ऐं वंड वठणु। छा उहे घर वारा तव्हांखे कुझु ॾींदा आहिनि ऐं उन मां अव्हांजो गुज़ारो थी वेंदो आहे? हा हा, वेंदियूं आहियूं। उन्हनि जा घर वारा ख़ुशी ख़ुशी वंड ॾींदा आहिनि। भला तोखे बि शौक़ु आहे त असां सां गॾिजी सेहरा चवंदो हल। घणो माल मिलंदई ऐं चूंडड़ियूं बि लॻंदई। हर रण लाजा मालाड़ो वणाया वो हर रण लाजा मालाड़ो वणाया। मूंखे अव्हां सां गॾिजण जो को शौक़ु न आहे। बुआ, असां सां गॾु थींदे घणो कमाईंदे। भला तोखे हिन प्रोग्राम में छा मिलंदो आहे? बसि इहो न, थुकूं ऐं बुजा, थुकूं ऐं बुजा। हा ॾिस शीला, तूं हाणे आख़िर में मुंहिंजी बेइज़ती थी करीं। अच्छा, तूं वरी कॾहिं का इज़त वारो थियो आहीं? इहो मूंखे अजब थो लॻे। अलाह जो कसम, इहो त मूंखे अजब थो लॻे। तूं त वॾो बेइज़तो आहीं, बेइज़तो। शीला, तव्हां मुंहिंजे प्रोग्राम में आयूं आहियो तॾहिं बर्दाश्त थो कयां, न त मां पंहिंजी टीम खे चवां हा त तोखे खणी ॿाहिरि उछले अचे। जेॾी बदतमीज़ आहीं। बहरहाल, मुंहिंजो तोखां आख़िरी सुवालु आहे त असांजा दोस्त जेके ॾिसी रहिया आहिनि उन्हनि जे लाइ को अव्हांजो पैगाम? जी हा, मुंहिंजो ॾिसंदड़नि खे इहो पैगाम आहे, जिते बि को पुट ॼमियो आहे या को घोट परिणियो आहे त हिन खोसड़ूअ जे नंबर ते कॉल करे मूंखे ॿुधायो, जीअं मां पंहिंजो वंड वठी सघां ऐं उते कुझु ढुमका लॻायां। बिलो ढुमका लॻा, बिलो बिलो हमनू नचा, बिलो बिलो ढुमका लॻा, बिलो बिलो सबनू नचा, बिलो बिलो ढुमका लॻा, बिलो। मोड़ा मथे कर मोरा ॾिसनि पाड़े वारियूं मोड़ा मथे कर मोरा ॾिसनि पाड़े वारियूं ॾिसनि पाड़े वारियूं मथा ॾियन मैयारूं मोड़ा मथे कर मोरा ॾिसनि पाड़े।